अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल खुश है त्यार खैर उम्मीद करें फिर सब खैरियत से हूंदा। ॾियो ख़बर हमारे मौसम में बरसात जो असां वटि 2 ॾींहं पहिरीं हुई ऐं हींअर सनी बूंदा बांदी हले पई। ये ॾिसी सघो था कपिड़नि ते छंडा। ऐं असां टमाटे जो बीज पोखियोसीं, तक़रीबन हफ़्तो थी वियो आहे, हिन पोज़ीशन में आहे। बट तक़रीबन हफ़्ते में ही वेर जहिड़ो थी वेंदो। बनी भी बरसात खां पोइ कची थी वई। असां इरादो कयो त इनके खिड़ाइजे, छो जो जे खिड़ाईसीं न बिज तैयार थींदो। इन जे मथां बरसात जी मौसम आहे त पोइ बनी खिड़ी बि कोन सघंदी। सो हाणे सोचियो आहे त थोरो इनके हवा लॻे ऐं वट अचे त पोइ खिड़ी कजे। ऐं हीअ असां वरी मेंहूं खोले आयासीं पाणी लाइ। मेंहूं वरी पाणी त छॾे चरण खे लॻी वियूं आहिनि, छो जो हींअर बरसात जी मौसम आहे। ॿाहिरो बनो साओ सुताबो लॻो पियो आहे गाह जो, सफ़ा दिलकश नज़ारा। ये मौसम माशाअल्लाह तमामु वणंदड़।